मलिकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में अॼु असां सां जेको महिमान आहे पहिरीं बार हुनजो तारीफ़ कराइण डॉक्टर गुलजुलेदी डॉक्टर साहब खे सिंध जे अंदरि ऐं मजबूरी तौर ते पाकिस्तान जे अंदरि उहे माण्हू चङे नमूने सां सुञाणनि जिन जूं उमिरियूं हाणे 50 खां मथे यंग जेके असांजा व्यूअर्स आहिनि उन्हनि खे मां ॿुधायां त डॉक्टर साहब 80 जे ॾहाके जो डेमोक्रेटिक पॉलिटिकल एक्टिविस्ट आहे ऐं पाण साईं जन ज़िंदगी जेकी आहे उहा एक्टिव सियासत में गुज़ारी आहे। साईं जो जेको प्रोफेशन आहे उहो मेडिकल आहे, पाण डॉक्टर आहिनि ऐं पॉलिटिकल एक्टिविज़म खां पोइ आहिस्ते आहिस्ते हू लिखणु ऐं गॾोगॾु शाइरी ॾांहुं बि विया ऐं ॿी जेका शइ ऐं जेको ॿियो तारुफ़ आहे उहो मेडिकल जे हवाले सां जीअं ॿुधायो पियो जॾहिं त पाण मेडिकल डॉक्टर आहिनि उन फील्ड में हिकिड़ो वसी तजुर्बो आहे डॉक्टर साहब जो, पर उन तजुर्बे में बि मज़ेदार क़िस्म जा हिकिड़ा मिक्सिस आहिनि। साईं पॉलिटिकल एक्टिविस्ट पुराणो शाइर ऐं राइटर ऐं उन सां गॾोगॾु 5 किताबनि जो ऑथर। अहिड़ो डॉक्टर जॾहिं कंहिं हॉस्पिटल में वञी डॉक्टरी करे थो ऐं उहा बि हॉस्पिटल कंहिं जेल जी हुजे जंहिंमें पॉलिटिकल जेके प्रिज़नर्स हुजनि उनजो चङो ख़ासो तइदाद हुजे त तव्हां सम्झी सघो था त इहो कहिड़े क़िस्म जो मिक्स आहे। अॼु डॉक्टर सां ॻाल्हाइण लाइ घणो कुझु आहे। डॉक्टर जा किताब, डॉक्टर जी पॉलिटिकल एक्टिविज़म ऐं गॾोगॾु हिकिड़ो ॿियो इम्पॉर्टेंट पासो आहे जेको असां हिन प्रोग्राम में ज़रूरु टच कंदासीं। उहो इहो आहे त अॼु दुनिया जहान जे अंदरि अपॉर्चुनिटीज़ जो दौरु आहे, साइंस एंड टेक्नोलॉजी जो दौरु आहे। डॉक्टर साहब यूके में बेस आहे हिकिड़े वॾे अरसे खां। मिडिल क्लास जो हिकिड़ो डॉक्टर यूके कीअं पहुतो ऐं उते डॉक्टर साहब जा ॿार बच्चा जेके सुठनि तालीमी इदारनि में पढ़िया ऐं सुठियुनि जॻहियुनि ते कमु बि कनि था। सिंध जो जेको नौजवान आहे जंहिंजो ड्रीम आहे त हुनजी ज़िंदगी में बहितरी अचे ऐं हू प्रोफेशनली तमामु घणी तरक़ी करे, उन जे लाइ दंग कहिड़ा आहिनि उन जे लाइ बि मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर इज़ वन ऑफ दी हिकिड़ो मौज़ू क़िस्म जो शख़्स आहे जंहिंसां पाण ॻाल्हि कंदासीं। त असां वारी गुफ़्तगू जेकी आहे उहा ॾाढी जेकी आहे उहा घण रंगी थींदी। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी असांखे तव्हां टाइम ॾिनो। महिरबानी मंज़ूर साईं, तव्हांजी महिरबानी मूंखे मौक़ो ॾिनो। बावजूदि हिनजे त तव्हांखे जवानी वारे दौर खां सुञाणा, पर तॾहिं बि कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके चाहींदुसि तव्हां खां बि ॿुधा ऐं मां पंहिंजूं मेमोरीज़ जेके आहिनि उहे रिफ्रेश बि कया। लाड़काणे शहर सां तालुक़ु ऐं चाटका मेडिकल कॉलेज। हा, चाटका मेडिकल कॉलेज। अच्छा, कहिड़ो साल रहियो कीअं? हा, हाणे साल मेडिकल डॉक्टर। हा, मेडिकल डॉक्टर। हा, मेडिकल डॉक्टर जेका बेसिक मेडिकल डिग्री थींदी आहे MBBS उहा हुतां चांडका मां कई ऐं घर बि चांडका जे वेझो लाहौरी महले में हूंदो हुयो ऐं बिल्कुलु भुटे साहब वारे बंगले जे साम्हूं। सो इहो चांडका मां मेडिकल कई ऐं हाउस जॉब बि हुते कयो ऐं पोइ वरी कमीशन जो एग्ज़ाम जीअं आयो त उहो बि पहिरीं सट में पास बि कयो। आख़िरी साल में कुझु वधीक महिनत कईसीं, ॿिया कम छॾे। हा, 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 बिल्कुलु। न, इहा बि हक़ीक़त आहे त मुंहिंजो पहिरियनि सालनि में घटि हुयो। पहिरियनि सालनि में सियासत जेका हुई ॿियनि में घणो हुयो ऐं ॿियनि बि घणनि कमनि कारनि मंझि हुयो, पर आख़िरी साल में ज़ाहिरा वरी काफ़ी महिनत करणी पई ऐं एतिरी महिनत कईसीं जो पहिरीं कमीशन जे अटैम्प्ट में पास थी वई ऐं जॉब मिली वियो। यार, असुल में असांजो जेको फाइनल एग्ज़ाम हुयो न उहो 3 साल पोइ थियो। असांजा 3 साल ईअं लुड़ी विया छो त हुन झड़ा झटा थींदा हुया सियासी मुख़्तलिफ़ तनज़ीमूं जे विच में ऐं पोइ कॉलेज जे 3 महीना 4 महीना 6 महीना बि बंदि रहियो त असांजो इम्तिहान जेको थियणो हुयो उहो पोइ धिकबो वियो। त बग़ैर हिकु शागिर्द जे ॾोह जे तइलीमी साल तव्हांजो आख़िरी साल इम्तिहान पोइ 3 साल धिकजी वञे
जेको अॼोके दौर में जेके हिन ॻाल्हि कजे त इहा ॾाढी खिल थी अचे, खिल जड़ी ऐं हैरानगी ऐं अफ़सोस बि थिए थो त कंहिं बि शागिर्द जा तालीम जा साल ईअं हलिया वञनि, पर बदकिस्मती सां ईअं थियो। यानी 5 साल मेडिकल जो नॉर्मल कोर्स ऐं 3 साल ॿिया। 8 साल सो 99 में वञी असांजो आख़िरी इम्तिहान थियो फाइनल ईयर जो, सकी वञी। सकी वञी। हा अच्छा, हा इहो ॾाढो एक्टिव, पॉलिटिकली एक्टिव, वॉलेटाइल ऐं तमामु हा। घणनि इवेंट्स सां भरियल टाइम आहे हा। तव्हांजी यूनिवर्सिटी। बिल्कुलु। हर यूनिवर्सिटी हर वक़्तु कॉलेज हूंदी। हा। छा यादि अचे थो, एनीथिंग जेका यू कैन नॉट फॉरगेट टू रिमेंबर? हाणे खोड़ सारियूं ॻाल्हियूं हुयूं। सभ खां पहिरियों त उहो हिकिड़ो अहिड़ो सियासी दौर हुयो जंहिंमें सियासत जो मतिलबु सचाई हूंदो हुयो ऐं बेलोस ख़िदमत हूंदी, एफिलेशन हूंदी ऐं माण्हू कंहिं बि घटि वधाई तकलीफ़ जो त फ़िक्रु कोन कंदो, बल्कि ॼण त सिर जो सांगो बि न हूंदो हुयो। त अहिड़ी हिकिड़ी कमिटमेंट हूंदी हुई सियासी धुरनि मंझि ऐं हिन मंझि। ऐं ॿियो उन वक़्तु सियासी धुरियूं हिक ॿिए जूं मुख़्तलिफ़ नज़रिया बि हूंदा हुया ऐं हर को पंहिंजे नज़रिए ते हू क़ाइम बि हूंदो हुयो, पर उन सां गॾु हिक ॿिए सां ताउन बि हूंदो हुयो ऐं हिक ॿिए सां झड़ा झटा बि हूंदा हुआ, नज़रियाती बहस बि हूंदा हुया। पर साॻिए नमूने सां हिकिड़ी सियासी इख़्लाक़ियात बि हूंदी जंहिंमें हिक ॿिए सां ताउन बि हूंदो हुयो। हिकिड़ो त इहो हो त उन वक़्त में पोइ जेके मुख़्तलिफ़ दोस्त सियासत में गॾु हुया मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि सां, सो काफ़ी जेके हींअर मुख़्तलिफ़ मरकज़ी तनज़ीमुनि जा अॻुवान रहिया आहिनि पीपल्स पार्टी खां वठी, डॉक्टर कईम सुमरो असांजो क्लासमेट रहियो आहे, डॉक्टर नियाज़ गैलानी क्लासमेट आहे, ऐं डॉक्टर सफदर सरकी। सो उन वक़्तु ग़ुलाम सिंधी जे नाले सां पाण खे सॾाईंदो हुयो। तव्हां ख़बर हूंदी अलाए न, इहा ऑन द रिकॉर्ड रहे। गुलाम सिंधी जी ख़बर? हा, ग़ुलाम सिंधी। हा, डॉक्टर सफदर सरकी अमेरिका में उहो क्लासमेट हुयो, डॉक्टर फिदा मिरानी हुयो। त इहे मुख़्तलिफ़ दोस्त हुया जिन सां गॾिजी करे पंहिंजो स्टूडेंट ऑफ पॉलिटिक्स में माण्हू रहियो। इहो हुयो। तमामु सुठा उस्ताद हुया जेके असांजा रहिया। साईं अकबर हैदर सुमरो असांजो उस्ताद बि हुयो, पोइ वरी प्रिंसिपल बि थियो, वाइस चांसलर बि थियो, ऐं ईअं मुख़्तलिफ़ ॿिया। त उहे हिकिड़ियूं उहे शयूं काफ़ी उन वक़्तु जूं यादगिरियूं आहिनि कॉलेज जे हवाले सां, मेडिकल कॉलेज जे हवाले सां। हिकिड़ो सॼो एनवायरमेंट तव्हां ॿुधायो पिया जेको, उन में उन वक़्तु जेका पॉलिटिकल एक्टिविज़म क्वाइट ऑनेस्ट जेको बि नज़रियो, हा हा, ऐं हिकिड़ो अॼु जे निस्बत में हिकिड़ो डिफरेंट क़िस्म जो सिनेरियो। हा, झेड़ा बि जाम थींदा हुआ त 2-3 हा। साल जीअं तव्हां चयो त डिग्री पोइ ते थी वञे, हा, हा, हा। यूनिवर्सिटी बंदि। त इन सॼे पीरियड में जेको वायलेंट क़िस्म जो या रियासत जे तरफ़ां मुख़्तलिफ़ क़िस्म जा एक्शन्स थींदा हुआ, हा, उनजे छंडनि में तव्हां केतिरा दफ़ा आयो, को अहिड़ो बुकियो थियो या सभु अची वियो? बसि हाणे तव्हां सॼो वरी शयूं खोलियो था पिया। हा हा, न ठीकु आहे, हुन में को एब बि कोन्हे को। ऐं हा, वाकई झड़ा बि ॾाढा, झड़ा एतिरे क़दुरु जो शहीद मीर इश्ताक टालपुर जी शहादत थी, जंहिंजे करे बि काफ़ी उहो बंदि थी वियो। उन खां पोइ ॿियो वॾो वाक़ियो थियो त उते हॉस्टल जी चौधारी भितियूं निकिरी वियूं, जंहिंजे करे शागिर्द सियासत ते तमामु घणो इहा सोड़ थी जनरल ज़िया जे वक़्त मंझि। ऐं उन वक़्तु तहरीक बि हली पई, जेका MRD जी सेकेंड मूवमेंट हुई उहा बि हली पई। पोइ उन वक़्तु इहतिजाज इहो हुया, असां शागिर्द तनज़ीम जा बि हुया, ऐं रोज़ु गिरफ़्तारियूं थींदियूं हुयूं, रोज़ु तनज़ीम जो हिकिड़ो माण्हू गिरफ़्तारी ॾींदो हुयो। हा, पर पोइ जेसीं वारो अचे असां त वरी पहिरियों तकरीरूं कंदा हुआसीं, पोइ वरी हिकिड़े ॾींहुं अञा वारो मुंहिंजो देरि सां अचिणो हुयो, पर पोइ तकरीर कंदे जेको आहे सो पकिड़े जेको आहे सो विधो मोबाइल में। जॾहिं सभु हेडलाइंस पाण ॾिसूं, हा, त पार्टियूं सभई हा, जेके मशहूरु नामी ग्रामी उहे कहिड़ा हुया? हा, हाणे उहो पहिरियां त जीअं मां जेल में हुयुसि उते MQ वारा जेके हुन कैदियुनि सां मुलाक़ात थी, हाणे उहे अहिड़ा हुया त जिन सां अॻु में त ॿाहिरि त पंहिंजो वॾो वास्तो कोन हुयो, पर जेके बि तव्हांजी मर्कज़ी क़यादत, मिसलन हुन में आफ्ताब जेको मेयर हुयो हैदराबाद जो, आफ्ताब शेख उहो हुयो, ऐं उनखां पोइ सलाहद्दीन हिन जो हीराबाद में जा MP हुयो। हाणे माफ़ु कजो, मां यादि त कयां थो, मुमकिन आहे का, पर हा, हिन यादि
आहिनि जेके शयूं विसरी हुयूं त वरी पोइ उहे कंपेंसेट थींदियूं हुन मंझि। सो ॿियो उहो हुयो हीराबाद मां जा सलाहुद्दीन हिन जो MP हुयो, ऐं हुनखां पोइ हिन जो जॾहिं हू जेल मां आज़ादु थियो त इहे बल्दियाती वोट थिया त हैदराबाद जो मेयर थियो कंवर यूनिस हुयो ॿियो हुयो, कवर हुयो हिकिड़ो नाम यादि हा हा यादि अची वञे त पाण यादि था कयूं त उहो जेको हैदराबाद जो मेयर थियो उहो हुयो। उनखां पोइ अनीस जेके ॿई, अनीस काइम खानी हैदराबाद जो हुयो ऐं अनीस एडवोकेट, ॿई अनीस हुया, ॿई अनीस जेके हुया इहे हिन जी मरकज़ी में हुया मुंहिंजे ख़्याल आहे सभिनी MP में मुख़्तलिफ़ जे फैक्शन्स जा मरकज़ी कमेटी हिन में रहिया आहिनि। सो इहे ॿई अनीस हुया ऐं उहो पंहिंजो कंवर जेको हिन जो हुयो अलाए छो नालो विसरो थियनि, इहे जेल में अंदरि हुया MP जा। अच्छा, असांजो पंहिंजो बशीर ख़ान अंदरि हुयो, बशीर ख़ान कुरैशी। त बशीर ख़ान सां ॿाहिरि शागिर्दियारे दौर में बि हिकिड़ी हिक बि ॼाण सुञाणप हुई, पोइ अंदरि बि बशीर ख़ान हुयो ऐं मां जेतिरो टाइम हुयुसि उते हुयो। हा, त बशीर ख़ान हुयो, हुन सां गॾु ॿी हिन जी मरकज़ी क़यादत मुमताज़ चांडियो डिप्टी जनरल सेक्रेटरी हुयो जिस्कम जो, उहो बि अंदरि हुयो। ऐं शहीद भुट्टो जो अमीर बख्श उमरानी उहो अंदरि हुयो। हा, हुन सां गॾु ॿियो काइम खानी छोकिरो हुयो उहो अंदरि हुयो, जेको कंहिं मशहूरु ज़माने असांजो लीडर हुयो वर्कर्स जो काइम खानी, शाहिद काइम खानी शायदि हुनजो पुटु हुयो। हा, उहो अंदरि हुयो। ऐं उनखां पोइ असांजा दोस्त ॿ दोस्त जेके तमामु सुठा, ॿई तमामु सुठा सभा जा ऐं ॼाण वारा, जिन सां बि मुंहिंजी तमामु घणी गहराइप थी। पुनल सारियो, पुनल साहिब पंहिंजो, हा पुनल साहिब हुयो, पुनल सां बि पुराणी संगत बि रही आहे। पुनल अंदरि हुयो ऐं डॉक्टर रहीम सोलंकी, डॉक्टर अब्दुल रहीम सोलंकी। हा, त इहो तमामु संजीदा ऐं हा तरक़ी पसंद पार्टी सां हुयो। हा, उहो हा पुनल साहिब हुन सां हुयो। पुनल बि तमामु सभा जो सुठो दोस्त हुयो ऐं सॉफ्ट स्पोकन ऐं दिलबर माण्हू उहो बि रहियो। डॉक्टर रहीम जो ॾाढो ट्रेजिक हिकिड़ो वाक़ियो थियो जंहिंमें, पर उहे ॿई सुठा दोस्त इहे बि हुया। त सियासी माण्हू जेके इहे हुया। अच्छा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त बीइंग अ डॉक्टर दैट वाज योर रिस्पॉन्सिबिलिटी त उन्हनि खे ॾिसजे जॾहिं इशू थिए थो हेॾा होॾा, पर इन्हनि पॉलिटिकल पार्टीज़ जे माण्हुनि सां दोस्ती ऐं हिकिड़े सर्टेन टाइम खां पोइ जेल में हिकिड़ी मुंसित विछी थी। छा कल्चर में छा हो एनीथिंग जेका तव्हांखे यादि अची वञे जनरल जो इंप्रेशन उहो हिकिड़ो, पर जॾहिं तव्हां उन सां यू कम अक्रॉस त पोइ सूरताल में थी वई तरक़ी पसंद ऐं ॿियूं पार्टियूं, छा व्हाट वाज द डिफरेंस? यार खोड़ ॻाल्हियूं आहिनि हाणे, उहे जीअं मूं चयो त सेशन में इहे खुटाइण जी बि न आहिनि, ऐं बल्कि तव्हांजे तवसत सां इहे शयूं ॿुधंदड़ ताईं पहुचनि बि सही, ऐं पोइ वरी ॿुधंदड़ उन मुंहिंजे किताब जो बि इंतज़ारु कनि। इन जे करे त काफ़ी हा न मशहूरी जी बि ॻाल्हि न आहे, पर हिकिड़ो तारीख़ जो रिकॉर्ड आहे यार, हिकिड़ो एॾो तारीख़ जो रिकॉर्ड आहे जेको यानी जेको ॿिए कंहिं बि तरीक़े सां ॿाहिरि नथो अची सघे। छो त मां पाण उन जा गुज़रियुसि, मां हुन जो हिसो हुउसि ऐं मां हुन जो अखियुनि ॾिठो शाहिद आहियां। त खोड़ सारियूं शयूं मिसाल अंदरि MP, हाणे मां स्टक हुउसि, स्टक ई हिकु तरफ़ मुंहिंजो एज़ अ डॉक्टर मुंहिंजी इथिक्स मूंखे ॿुधाए थी त मूंखे मरीज़ कहिड़ी बि तंज़ीम जो हुजे मूंखे उहा उनखे उनजो हक़ु आहे उनखे इलाजु करणु, त किथे उहा रुकावट बि साम्हूं पई आई। ऐं किथे वरी ॿियो इहो त अञा नवां नवां निकितासीं शागिर्द जे दौर में जो उहो दिमाग़ बि ख़राबु हुयो, सो उहा बग़ावत बाग़ी ज़हन बि हिन में हुयो। त पोइ मुंहिंजूं इहे जेकी तव्हां पुछो था त कहिड़ियूं शयूं, त इहे ॿ शयूं ॾाढियूं हिकिड़ियूं आम हुयूं जेके सॼे मुंहिंजे कैरियर दौरान इहे पिया हलियूं। ऐं ॿियो जंहिं पाण सियासत में हलियासीं त हुन में का बि अहिड़ी का शइ न हूंदी त का बि असां सिधी सी ॻाल्हि कजे त कंहिं बि करप्शन या ॿी शइ में माण्हू इन्वॉल्व न हुयो। उहो हिकिड़ो अहिड़ो हिसो आहे जिते माण्हू उनजो हिसो जेकॾहिं उहो थींदो त पोइ वरी इंतिज़ामिया सां बि सुठा तालुकात हूंदा। त मुंहिंजो इंतिज़ामिया सां बि सदाईं जहिड़ो डॉक्टरी हवाले सां त मूंखे मरीज़ कहिड़ो बि हुजे हुनखे पंहिंजी मेडिकल केयर ॾियणी आहे। सियासी ज़न हुजण सां जेके सियासी दोस्त आहिनि उनजी बि मदद करणी आहे। इंतिज़ामिया ज़ारा सियासी जेके बि माण्हू सभिनी ते तशदुद कंदी हुई, मुख़्तलिफ़ क़िस्म जो तशदुद कंदी हुई, उन्हनि खे अलॻि खोली में बंदि रखणु, उनखे आड़ा ॿेड़ियूं हणणु। हिकिड़ी त थींदी आहे ॿेड़ी, तव्हां हुन में पेरनि में लॻायो तव्हां सिधा जीअं हलंदा, ॿियो आड़ो लॻंदो आहे जेको वरी ॿिन्ही पेरनि खे तव्हां टंगुनि खे पखेड़े
विच में लोही शेख विझी छॾियो त तव्हांजूं टंगूं माना जेको पखिड़ियल हूंदियूं, परे हूंदियूं, त तव्हां माण्हू उन मंझि इन सुम्ही पियो आहे। पोइ माण्हू खे जेका बि ज़रूरत थिए थी, हाजत जी यूरिनेशन वग़ैरह, त उन कड़ में ॾुखियाई थिए थी या उहो माण्हू उते ई थिए थो। त इहे मुख़्तलिफ़ क़िस्म जी frequent practice हुई। हा, इहा फ्रीक्वेंट प्रैक्टिस थी। हाणे त जेल जूं मुंहिंजे ख़्याल कुझु हालतूं मुख़्तलिफ़ मीडिया या ॿिनि शयुनि मंझि या कुझु सहूलियतूं वधी वियूं आहिनि, पर हाणे उन वक़्त में यानी सम्झो त 30-32 साल पुराणी ॻाल्हि, त उन वक़्तु इहे जेल में हालतूं एतिरियूं सुठियूं कोन हूंदियूं हुयूं क़ैदियुनि सां। Violence, तशद्दुद, हा, बिल्कुलु हूंदो हुयो, बिल्कुलु हूंदो हुयो, उहो हूंदो। त इहे मुख़्तलिफ़ जेलनि जा जेके दोस्त जीअं तव्हां चओ था, त पोइ उन्हनि सां वरी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां उन्हनि जी जेका बि पंहिंजी हुई मेडिकल एड बि कई। ऐं जीअं त उहो सियासी ज़हन हो, उनजे करे उन सां सियासी कचरियूं बि थींदियूं हुयूं। ऐं शायदि हाणे हेतिरा साल गुज़री विया न, कुझु सालनि खां पोइ कई शयूं वरी हो फाइल ज़ाहिर बि कबा आहिनि। 32 साल थी आहिनि। हा, डीक्लासीफाई आहे त सियासी कचरियूं बिल्कुलु थींदियूं हुयूं ऐं दोस्तनि सां थींदियूं हुयूं। हाणे मूंखे इहा ॼाण कोन हुई त मां त हुन सां कचरियूं कयां थो पियो, पर जेल जे अंदरि हिकिड़ो सॼो जासूसी जो निज़ाम हूंदो आहे जेल इंतिज़ामिया जो। त उन ते CCTV त कोन्हे, पर ॼण त हुननि जा कारंदा मुंहिंजी सरगर्मी ते ख़ाबरूं जेके जामास मुंहिंजी सरगर्मी ते नज़र इहा रखंदा ईंदा हुया। त हीअ उन्हनि सां कचरियूं ॿचरियूं करे थो, कचरियूं करे थो। सो आउं त दोस्तनि खे उनजो जेको इलाजु हूंदो उहो बि ॾींदोसि, ऐं हुन वटि वेंदोसि त वरी हिकिड़ी इख़लाक़ी तौर ते वेहंदोसि, कचरियूं बि कंदोसि, चांहि बि गॾिजी पीअंदा हुआसीं। सो पर आउं उन्हनि सां यानी बिल्कुलु हेठि भली खणी आम क़ैदी हुजे न, आम क़ैदी बि कंहिंजी जेकॾहिं को खोली बंदा वेंदो हुउसि या किथे ईद जो मौक़ो हूंदो हुयो, त हू हिकिड़ी आम क़ैदी बि पंहिंजो सुठो हमदर्द डॉक्टर सम्झी, छो त खोड़ सारा डॉक्टर बि हुननि खे ड्यू न ॾींदा हुया, त मां त वञी करे बिल्कुलु हुनखे तमामु घणी ॾींदुसि, त हू ख़ुशि थींदा त हीउ डॉक्टर कहिड़ो आहे जेको अञा वधीक असां सां करे थो। हू चांहि जो कोप कंदा ऑफर, त मां हुन सां गॾु हेठि बिल्कुलु फर्श ते वेही रहंदुसि, उन जेका पुराणी फाटल मेरी रिल हुई उन ते वेही रहंदुसि। चांहि जो कप जेको अंदरि 4 सालनि खां साॻियो कप हले थो, जेको मेरो थी उन में चांहि पीअंदुसि। हा, त इहा ॻाल्हि उनजो तालुक़ त माण्हू जे ज़हनी परेशानियुनि ऐं प्रेशर्स आहे, सॼो दिमाग़ सां कमु आहे। क़ैदियुनि में मतिलबु ज़हनी दबाव वारा पॉलिटिकल क़ैदी बि हुआ, इन्हनि मां सभ खां वधीक इलाजु कयो। हा, उनजो मतिलबु माण्हू त जॾहिं अकेलाई थिए थी, तव्हांखे अकेलो बंदि कयो था, जंहिंखे सिक्योरिटी वार्ड चयो वेंदो हुयो। सिक्योरिटी वार्ड मतिलबु आहे त बिल्कुलु अकेलो ऐं बंदि, खोली बंदि हूंदी हुई। उन में बि 2-3 क़िस्म हूंदा हुआ। हिकिड़ो डबल वार्ड हूंदो सिक्योरिटी, उहो बिल्कुलु सॼे अलॻि। हाणे जेल अंदरि हिकिड़ो वॾो शहरु आहे, उन शहर जा मुख़्तलिफ़ पाड़ा आहिनि। जीअं असां कंहिं बि शहर जा पाड़ा थियनि था, ईअं जेल अंदरि हिकिड़ो शहरु आहे जंहिंमें अंदरि शहर में मुख़्तलिफ़ पाड़ा आहिनि ऐं हर पाड़े जूं पंहिंजूं ख़ुसूसियतूं आहिनि। त हिकिड़ो पाड़ो हुनजो सिक्योरिटी वार्ड हूंदो हुयो, डबल वार्ड हूंदो, ॿियो वार्ड हूंदो काराटीन, हुनखे चवंदा काराटीन। हाणे बेसिकली काराटीन सिंधी में थियो, इहो लफ़्ज़ आहे क्वारंटाइन। जॾहिं कोविड पाण वटि आयो, असां चयोसीं न क्वारंटाइन, जंहिंमें माण्हू अकेलो बंदि कंहिं कमरे में हुजे, ॿिए कमरे में न वञे, उन सां को माण्हू न मिले, उनखे पोइ उते जेल जी पंहिंजी डिक्शनरी बि आहे जेका, हा, जेल डिक्शनरी में काराटीन चइबो। त उन में पोइ उहो क़ैदी जॾहिं अकेलो थिए थो त ज़ाहिर तमामु घणो ज़हनी तौर ते उहो परेशान थिए थो पियो। त बिल्कुलु उहे बि हुया। ऐं वरी हिकिड़ा बाक़ाइदा डिक्लेयर्ड डायग्नोस थियल नफ़्सियाती मरीज़ बि हुया। उन जेल जे अंदरि हिकिड़ो वार्ड हुयो नफ़्सियाती मरीज़नि जो अलॻि, जंहिंमें पोइ उनजो इलाजु असां बि कंदा हुआसीं। ऐं ॿियो गिदू अस्पताल, जंहिंखे आम ॿोली में चइबो आहे सरकवास जी इंस्टीट्यूट ऑफ साइकेट्री, उन जा डॉक्टर हुते ईंदा हुया। डॉक्टर हैदर काज़ी कंहिं वक़्त में हूंदो हुयो, उहो ईंदो हुयो। डॉक्टर हमीद मेमन हुयो, उहो ईंदो हुयो। त ॿाहिरियां डॉक्टर बि ज़रूरत पवण महिल असां उनखे लिखंदा हुआसीं, उनखे घुराईंदा हुआसीं, हू उनखे अची ॾिसी चकास करे दवा लिखी ॾींदा, उनखे वरी फॉलोअप कंदा हुआसीं। सियासी क़ैदियुनि मां तव्हांखे कुझु यादि अचे थो 4 सालनि में जेको सभ खां वधीक क्वारंटाइन में वियो हुजे या? हा, पुनल वारनि खे, डॉक्टर रहीम वारनि खे उन में थोरो रखियो हुयो। मुमताज़ बि थोरो कुझु टाइम मुमताज़ चांडियो। मां सम्झां थो हू मूंखे ॿुधाईंदो त पुलिस पार्टी जो अब्दुल कादर
नवाब शाह जा गुलाम कादर चांड चवंदो त मुंहिंजो सोट आहे, आई डोंट नो, पर उहो चवंदो मुंहिंजो सोट आहे। सो उहो हुन में रहियो हुयो। बशीर ख़ान सां काफ़ी वक़्तु मुलाक़ात ॿियनि शयुनि में हू सख़्ती कंदा हुया, हूंदो हुयो, पर बशीर ख़ान बी क्लास में हुयो। हा, मदरसे जे भरिसां। हा, उते उनजी हुते बंदि बि कंदा हुआ मुलाक़ात, उनजे अचण वञण ते वक़्तु ब वक़्तु पाबंदी लॻाईंदा हुया। हा, क्वारंटाइन में न हुयो। हा, न हुयो। हा हा, हिननि दोस्तनि जो। सभई पॉलिटिकल लीडर्स एक्टिविस्ट मां हा ज़हनी तौर ते दबाव कंहिं ते हो, छाकाणि त हाणे इहो डिक्लासिफाई थियण बि घुरिजे। इन जे करे त जनरली जेल आम तौर ते हुन दौर में चवंदा त साईं फलाणो जेल पचाए वियो, हा हा हा, ऐं फलाणा न पचाए सघिया। न हुन न पचाए सघिया, हुनजा मुख़्तलिफ़ क़िस्म जा हूंदा त किथे किथे ॻाल्हियूं करे कुझु निकिरी आया वठी वरी। जेल पचाइण वारनि में कहिड़ा माण्हू चङा हुया? I mean, you being a political doctor, you can understand it very well. हा, अदा हाणे सभई भला हुया दोस्त। हा 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 हा, न मां पुछो वञी त ख़ुदा जा बंदा कुझु पढ़ो बि सही, रुॻो नारा न हणो, कुझु पढ़ो बि सही। हिकिड़ी तकड़ में ॻाल्हियूं घणियूं त उते MQ वारा अंदरि स्टडी सर्किल हलाईंदा हुया। ज़ाहिरा उन्हनि सां असांजो नज़रियाती को मेल ताल कोन्हे को, पर नज़रियाती अंदरि स्टडी सर्किल हलाईंदा। त मूं हुन खे अर्ज़ु कयो त तव्हां अंदरि स्टडी सर्किल हलायो, ऐं किताबनि जी तव्हां खपे त भला उहे बि मां तव्हांखे कंहिं तरीक़े सां आणे ॾींदुसि, या ॿियूं समूरियूं शयूं। सो चयो त छॾ यार, हाणे इहो कमु केरु करे, पर हुननि जो उहो बि हूंदो हुयो। ऐं हुनजी अंदरि जेको बि नज़रिए सां असांखे इख़्तिलाफ़ आहे, पर हुनजी तंज़ीमकारी मज़बूत हूंदी हुई। पर मतिलबु टाइम कीअं पोइ गुज़ारींदा हुआ? हा हा, सोचण जी ॻाल्हि आहे न। मिसाल किताब पढ़े थो माण्हू 2-3 हा हा, कलाक में गुज़री वञनि, को ॾाढनि मुश्किल में हेड़ा होड़ा, हा, इहो टाइम गुज़ारण जो बसि पोइ कचहरी हलंदियूं हुयूं, सभ खां वॾी एंटरटेनमेंट कचहरी हलंदियूं हुयूं। हा हा, अच्छा, जॾहिं तव्हां 4 साल हा हा हा, तव्हां किताबनि वारे पासे ॾे, शाइरी वारे पासे ॾे, वरी पाकिस्तान छॾे ॿाहिरि वञण वारे पासे ॾे, इहो सफ़र कॾहिं खां शुरू थियो? हा, बसि जेल जी नौकिरी खां पोइ वरी आउं वापसि लाड़काणे वियुसि, ऐं लाड़काणे में वरी चांडका जॉइन कई। पोइ वरी मूंखे सेक्रेटरी आउं न करे अॻिते वधीक न पढ़ी सघियुसि। असुल में इम्तिहान ई ॾेई सघियुसि। सेक्रेटरी मां सैद हारून अमन तां मां वॾो सेक्रेटरी रहियो, मूं हुन वटि कमु कयो हुयो। हुन वटि कमु कयो, बल्कि का मिंट सुबुह मुंहिंजी जीअं बांह कंहिंजे हवाले कबो आहे, मुंहिंजी बांह पकिड़े हुनखे हथ में ॾिनी त हीउ छोकिरो, हा तमामु वेझो, त हीउ तुंहिंजे हवाले आहे सेक्रेटरी। पर पोइ मां किन सबबनि करे इम्तिहान न ॾेई सघियुसि। त उनजे जेको क़रीब तरो वरी पब्लिक हेल्थ हुयो, त पोइ मूं वरी पब्लिक हेल्थ खे परसू कयो, मास्टर्स कई पब्लिक हेल्थ में। पोइ वरी मां PhD करणु 2002 में मास्टर्स में पब्लिक हेल्थ में कई, मास्टर्स क़ाइद आज़म यूनिवर्सिटी खां, ऐं पोइ वरी PhD जे लाइ ऐं पंहिंजे ख़र्च ते। सो 2006-07 में आउं UK हलियो वियुसि PhD करण जे लाइ। पोइ वरी जेल वारो इहो हिते इहा शइ जेका असां, हा, पोइ मां PhD करणु ॿाहिरि हलियो हुयुसि। PhD खां पोइ वरी अॻिते पंहिंजी पढ़ाई जे लाइ ऐं रिसर्च में पोइ जेको हुन में रहियुसि। हा, उन खां विच में मां जॾहिं मास्टर्स कई त पोइ मां यूनिसेफ सां कमु कयो एज़ अ कंसल्टेंट। यूनिसेफ ऐं WHO सां एज़ अ कंसल्टेंट कमु कयो। पोलियो प्रोग्राम जेके पोलियो जा फुड़ा पीआरनि था, इन में उहो कमु कयो। हा, लिखण पढ़ण वारो कमु विच में हिकु इहो जारी रहियो। हा, त हा हा, त जॾहिं मां जेल ते हुयुसि त उन वक़्तु बि मुंहिंजो इहो कमु जारी रहियो। ऐं उन दौरान मुंहिंजो गीतांजलि जेको किताबु छपिजी आयो, जेल ते अचण खां अॻु में जे इहो ॾाढी ॾुख ॾिसनि छपिजी आयो, अफ़लातून जे करे पहिरियों ॾाढी ॾुखनि। उन खां पोइ इहो 89 में छपियो। ऐं चांडका में मुंहिंजी इनॉग्रेशन थी, कामड़ सूबे कई। उन खां पोइ 92 में जे दोस्ती, हा हा, कामड़ सूबे ज्ञान चंदाणी हुनजो लिखियो हुयो।
ग्रीक फिलासफ़ी अॻ में तर्जुमो थियल कोन हुई. सो ग्रीक फिलासफ़ी में सुकरात जो असां हवालो ॾींदा आहियूं सभई, तमामु वॾो फिलासफ़र हो, पर हुन जूं जेके मुकालमा हुया, कचहरियूं खणी चइजनि त मुख़्तलिफ़ हंधनि ते नौजवाननि सां घिटीअ में, रस्ते ते, कसरत में, आखाड़े में वेंदे कई, चौक ते कचहरियूं कयूं. उहे कलमबंद हुन जे शागिर्द कयूं, अफलातून, जंहिंखे प्लेटो ऐं असां अफलातून चऊं था. उहो किताब जो नालो आहे डायलॉग्स ऑफ प्लेटो. उहो को 8-10 जेके बि डायलॉग्स आहिनि, उन मूं जूं 2 चूंडे मूं पहिरियों तर्जुमो कयो ॾाढियूं ॾुख ॾिसनि में. हिकिड़ो हुनजो हुयो सिम्पोज़ियम, जंहिंमें प्यार ते बहस थियल आहे, ऐं ॿियो अपोलॉजी जेका हुनजी आख़िरी तक़रीर आहे अदालत में. उनखां इहो 99 में छपियो, वरी 1992 में छपियो दोषी जे नाले सां. उन में क्रीटो कानून मुताबिक़, कानून छा थो चवे, कानून ते सुकराट्स जा वीचार आहिनि. पोइ वरी कामिल सोबे चयो त टेगोर जो शागिर्द रहियो कामिल सोबो 1942 में, 40 खां 42 में 2 साल. मेन फ्रॉम, त इहो हुनखे मेन फ्रॉम मोहन जो दाड़ो जो लक़ब जेको हुयो टेगोर ॾिनो हो कामिल सोबे खे. ऐं कामिल सोबो उहो वाहिद शागिर्द हुयो, शांति निकेतन में लाइब्रेरी हूंदी जंहिं ताईं सभिनी जी पहुच हूंदी. टेगोर जी पंहिंजी ज़ाती लाइब्रेरी हूंदी जेका संदसि घर में, त उन ताईं पहुच सिर्फ़ु हिकिड़े माण्हू जी हुई, सोबो ज्ञानचंदाणी जी. त हुन हुनखे ॾिनो, हुनखे पुछियो केरु लाड़कनि जो अची, मेन फ्रॉम मोहन जो दाड़ो, चई ही हैज़ परमिशन टू विज़िट माई पर्सनल लाइब्रेरी. सो उहो हुन में ईंदो. पोइ कामिल सोबे चयो ऐं हुनजो तर्जुमो कयो, पर तर्जुमो मूं हुनजो कयो जेको टेगोर पाण बंगाली मां अंग्रेज़ी में तर्जुमो कयो हो, मूं उन किताब जो कयो, न त ॿिया त घणनि अंग्रेज़ी खां सिंधी में कयो. पोइ वरी 1996 में छपिजी आयो, जॾहिं आउं जेल ते हुयुसि. पोइ वरी जॾहिं PhD ते वञण खां अॻु मुंहिंजे डिक्शनरी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस वारनि इंग्लिश एंड सिंधी डिक्शनरी पे ट्रांसलेट कराए सॼी. पोइ इन में हुन काफ़ी कुझु दोस्तनि खे 5-5 सुफ़ा A लिटर जा, B जा, C जा पे ॾिना, त ॾिठो त जंहिंजी अंग्रेज़ी बि सुठी हुजे ऐं सिंधी बि सुठी हुजे. उन सभिनी में हुननि 5 ॼणनि जी चूंड कई. सो 5 में उन वक़्तु नंढे में नंढो मां हुयुसि. हाणे सो मुंहिंजी इहा ॿिया सभु तमामु असांजा मोतबर, ऐं प्रोफेसर कलंदर शाह लकियारी इंग्लिश डिपार्टमेंट जो, उन में हूंदो मैडम फमीदा हुसैन सिराज जी, साईं सिराज जी भेण. हा, ऐं साईं उस्ताद बुखारी जो भाउ साईं असांजो हाकिम अली शाह बुखारी, इहो साईं नूर अहमद जंजी साहिबु, इहो ऐं 5 मां आयुसि. पोइ वरी डिक्शनरी वारो कमु थियो. इहो काफ़ी चीरहालो कमु हुयो, ज़िमेदारी वारो कमु हुयो. त छो त माण्हू लफ़्ज़ जी माना ॾिसण जे लाइ ज़ारा डिक्शनरी खोलींदो, ऐं उन में त उनखे उहा जेका सही माना मिले. ऐं इहो ॾाढो हिकिड़ो ज़िमेदारी जो कमु हुयो, क्योंकि पाण वधीक पढ़ंदड़ ते फ़ैसिलो आहे. सभिनी दोस्तनि जी महिनत शामिलु आहे. साईं पंहिंजो बदर अबड़ो साहिबु तमामु मूंखे हुनजे लाइ रिस्पेक्ट आहे, ऐं तमामु हिकिड़ो ॼाण रखंदड़ साईं आहे. उहो हुनजो एडिटर हुयो, ऐं सिराज साहिब जो बि हुन में हुयो. सो हा 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 हा. पोइ वरी इहो मूं काफ़ी साल अॻु में कयो, घणा साल अॻु में कयो. पोइ इहो तर्जुमो पियो हुयो मेटामॉर्फोसिस काफ़का, फ्रांस काफ़का तमामु सुठो राइटर आहे. मूंखे चंद जेके वणंदा आहिनि, हर कंहिंजी पंहिंजी पसंदि आहे, उन्हनि मां हिकु आहे. काफ़ी थोरो संजीदा आहे, थोरो गहरो बि आहे, ॾुखियो बि आहे पढ़ण में, सम्झण में बि ॾुखियो आहे. पर मूंखे इहो इन जे में जेके लिखंदा आहिनि, मसलन दोस्तोविस्की आहे, रूस जो फ्योदोर दोस्तोविस्की, उहो आहे. अल्बेर काम्यू आहे, फ्रेंच राइटर आहे फ्रांस जो, ऐं काफ़का आहे. इहे 3 मूंखे ॾाढा वणंदा आहिनि. पोइ किताब त तमामु घणा आहिनि. काफ़का जो द कासल आहे, सुठो आहे. द फॉल आहे, इहो सारी काम्यू जो द फॉल हुयो, द स्ट्रेंजर हुयो, ऐं हैप्पी डेथ उहो हुयो. उहे बि मुंहिंजे अञा एजेंडा ते आहिनि, त उहे किताब मां तर्जुमो कया. पर हिन जा काफ़का जा तमामु काफ़ी किताब घणा हुया, पर हिन जो हीउ नावल जेको हुयो, इहो इनखे असां लॉन्ग स्टोरी बि चऊं या नावलेट चऊं, 100 सुफ़्हनि ते आहे. इनखे तर्जुमो कयो, मेटामॉर्फोसिस. सो इहो आख़िरी इहो किताबु छपियो देरि सां. शायरी भी कयो, इश्क में कयो या इश्क बसि हिकिड़ो ई हो, जेका शादी इश्क बि हो, शादी बि हो, पर उहा असां त शादी खां अॻु में कंहिं बि ॾिठो बि कोन हुओसीं, तस्वीर बि न ॾिठी, तस्वीर बि कोन ॾिठी. सो इहा बि पर हिक ॿिए सां उहो ई प्यारु मोहबत सिक ऐं साथ अञा ताईं आहे. 3 ॾहाका गुज़री विया आहिनि.
सो शाइरी कई, हा शाइरी लेफ्ट जो पॉलिटिकल एक्टिविस्ट हाँ। जनरली मॉडर्न दुनिया सां पाण खे कनेक्टेड रखंदड़ माण्हू उन वक़्तु तव्हां मतिलबु को पसंदि या को इन पासे ॾे न वियो ऐं अरेंज मैरिज ॾे वियो फैमिली या वॉट? अदा कुझु दोस्त जेके कॉमन दोस्त हुया उन्हनि कुझु सजेस्ट कयो त जे तरफ़ां हिकिड़ी आहे त बाबा ही शादी थी वञे, पर हाणे आई डोंट नो। बहरहाल पोइ इहो बि हाणे कीअं आउं चवां, ईअं हिकिड़ी सम्झो त सियासी फ़ैसिलो हुयो। इमदाद चांडियो असांजो दोस्त हुयो, तमामु सुठो असांजो लीडर बि अॻवान हुयो, हुन लाइ तमामु घणी इज़त जेतिरी उन वक़्तु 80,000 में अॼु बि मूंखे हुन लाइ एतिरी इज़त आहे ऐं तमामु सो असांजो अॻवान बि हुयो DSF जो, बल्कि आख़िरी बॉडी जेका DSF जी रिश्तो इमदाद तय कयो। सो इमदाद सां जेका ॻाल्हि हूंदी त इमदाद सां थींदी त भला हे कीअं जीअं हूंदो पंहिंजो सियासी तंज़ीम हूंदी त जेका ॻाल्हि हूंदी तंज़ीम खां पुछबी। सो हीअ ॻाल्हि बि मूं इमदाद सां रखी त इमदाद चयो त बसि मां हिन शइ खे जेको आहे सो इंडास थो कयां। सो मूं चयो बाबा इंडास कयो था त तव्हां मुर्शिद जो अमुर जेका आहे सो क़बूल आहे। हा सो बहरहाल इहो तव्हांजी वाइफ जेकी आहे उहा कंहिं काबरेड जी हा उहा बि हा बिल्कुलु उहा बि असांजो दोस्त डॉक्टर सफदर अब्बासी हो हुनजो चांडका जो सदर हूंदो हो, हुनजी भेण ही नंढी भेण उहा बि पॉलिटिकल एक्टिविस्ट उहा रही आहे ऐं अदब जे हवाले सां बि हुनजी तमामु घणी पढ़ाई रही आहे। पंहिंजे एजुकेशन में बि हुनजी मास्टर्स कई, MPhil कई, PhD में हुनजी दाख़िला थी। सो उहा बि पंहिंजे एकेडमिकली बि आहे ऐं असांजो पोइ हा न बसि पोइ वरी हुन जी जॉब मिली ऐं उहा पंहिंजी कमीशन में बि तमामु घणी होशियारी ऐं सॼी सिंध मुंहिंजा 6 शागिर्द कमीशन पास कया ऐं हिकिड़ी छोकिरी थी, हीअ सिर्फ़ु हिकिड़ी हीअ हुई त उन में बि हू होशियारु आहे। पर पोइ उनजी जीअं त हींअर मां ॿाहिरि आहियां त उनजे करे असां प्री मेच्योर रिटायरमेंट हुन वठी छॾी, तक़रीबन 8-9 साल अॻु में प्री मेच्योर रिटायरमेंट वठी छॾी। तव्हांजे ज़ाती ज़िंदगीअ जे फ़ैसिले जे हवाले सां इमदाद चांडे जेको आहे हा उहो लीडरी उते बि लीडरी आहे हा न लीडरी त न, पर हुन सही कयो छो त मूंखे हिकिड़ो सुठो साथी मिलियो। हा पर आउं हुन वटि पाण ई पंहिंजो केस पाण ई खणी वियुसि। हा अच्छा हेल्थ केयर वॾी ॻाल्हि त शागिर्द स्टूडेंट ही असांजो दोस्त जो पंहिंजो शेर मंगरियो, शेर मंगरे जी शागिर्द हुई। हा हेल्थ केयर वारी ॻाल्हि आहे त वॾो इम्पोर्टेंट प्रोफेशनल आहे। तव्हां चूंड करे हुन पासे वियो, हिकिड़ो 80 जे ॾहाके जो पॉलिटिकल एक्टिविस्ट, उहो पहिरियों साइकेट्रिस्ट थियणु चाहे थो ऐं पोइ हुन खां पोइ जेल ते रहे थो, हुन खां पोइ हेल्थ केयर ॾे हलियो थो। पब्लिक हिकिड़ी सॼी पब्लिक सां ॻंढियल आम माण्हू सां ॻंढियल हिकिड़ी त माण्हुनि सां कंहिं न कंहिं नमूने सां तव्हांजो वास्तो राब्तो। हा बिल्कुलु तमामु घणो। ठीकु आहे, उनखे हाणे तव्हां सॼो फोकस कयो। इहा बि तमामु हिकिड़ी इम्पोर्टेंट ऐं तमामु वॾी फील्ड आहे ऐं यूआर स्टार्ट थी आहे चवंदुसि त ॿार पढ़ी ॿाहिरि वञनि था, ॿाहिरि वञण जी कोशिशि कनि था। अपॉर्चुनिटीज़ हुजण जे बावजूदि बि हिकिड़ो वॾो लॾो आहे सिंधी नौजवान में जेको फाइनेंशियली कैपेबल आहे, एजुकेशन जे लिहाज़ खां कैपेबल आहे। ॻाल्हि खे मंज़ूर साईं, हाणे हिकिड़ो त दौरु हुयो सियासी बि पाण ॻाल्हायोसीं जंहिंमें पाण गुज़रियासीं, उहो बि आहे तारीख़ जो हिसो आहे। ॿियूं बि शयूं आहिनि, दुनिया त तेज़ी सां तब्दील बि थिए थी, नए दौर जूं ॿियूं तक़ाज़ाऊं बि आहिनि। सियासी शऊर हुजणु लाज़मी आहे, सियासी ॼाण हुजणु लाज़मी आहे, माण्हू जो पॉलिटिकल कॉन्शियस हुजणु तमामु ज़रूरी आहे। अॼु बि ओतिरो ई उहो एप्लीकेबल आहे, ईअं न त उहो मतरूक न थी वियो आहे। उहो अञा ताईं अॼोकी सियासी सूरत हाल खे सम्झण जे लाइ माण्हू जो सियासी रुख ऐं सियासी ॼाण हुजणु ज़रूरी आहे, पर इहो तमामु ज़रूरी आहे। ऐं तव्हांजी तरफ़ सां इहो बि थींदो त मां जेके बि नौजवान ॿुधंदड़ तव्हांजा आहिनि ऐं असांजा हिते सिंध में रहंदड़ नौजवान, उहे शागिर्द जेके अञा ॿाहिरि पढ़णु चाहिनि था पिया या उहे असांजा
फैकल्टी मेंबर्स जेके अञा ताईं पंहिंजो कैरियर एकेडमिकली वधाइणु चाहिनि था पिया ऐं टियों या ॿाहिरि के अपॉर्चुनिटीज़ ॻोल्हणु चाहिनि था पिया, त उन्हनि जे लाइ तमामु हिकिड़ा नवां दग ऐं तरीक़ा आहिनि। छो त असां पाण उन्हनि शयुनि में गुज़रियासीं, ॾुखियाईनि सां सम्झियूंसीं, सिखियूंसीं, त हाणे ॿियनि जे लाइ जेकॾहिं सवलाई पैदा थिए ऐं मां उन में कंट्रीब्यूट करे सघां त मां सची पची ॾाढो ख़ुशि थींदुसि। त जेके बि नौजवान आहिनि त उन्हनि खे हींअर ॿाहिरि काफ़ी स्कॉलरशिप्स जूं अवेलेबिलिटीज़ आहिनि, उहे थियनि थियूं पयूं। मास्टर्स लेवल ते आहिनि, PhD लेवल्स ते आहिनि ऐं मुख़्तलिफ़ आहिनि। किथे फुली फंडेड स्कॉलरशिप्स आहिनि, किथे पार्शली फंडेड आहिनि, पर कंहिं तरीक़े सां हू जेकॾहिं ॿाहिरि निकिरी अचनि था त उते अचण खां पोइ वरी ॿिया दग खुलनि था। त तव्हां भली मुंहिंजा कॉन्टेक्ट्स मां खे को न आहे, मां शेयर कंदुसि तव्हां सां। हा, ईमेल आहे ऐं फ़ोन तव्हां पंहिंजे हुन ते रखिजो, ईमेल ऐं फ़ोन नंबर आहे, WhatsApp नंबर। त उन्हनि खे गाइड कजे त उहो कीअं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पंहिंजूं PhD जूं स्कॉलरशिप्स आहिनि, मास्टर्स जूं आहिनि, यूरोप जूं आहिनि, UK जूं आहिनि, ॿियनि मुल्कनि में आहिनि, स्कैंडिनेवियन कंट्रीज़ में आहिनि ऐं मेनलैंड यूरोप में आहिनि, शीनिंग स्कॉलरशिप्स आहिनि, एरिस्मस स्कॉलरशिप्स आहिनि। ख़ुदि UK में मां जिते जिन इदारनि में पढ़ायां थो पियो उते स्कॉलरशिप्स आहिनि, त उन जे लाइ हू अप्लाई कनि, त उते करे पंहिंजी कैरियर ऐं क्वालिफिकेशन्स खे इम्प्रूव कनि ऐं उनखे वधाइनि। त पोइ उन में उनखे जेका बि गाइडेंस घुरिजे थी पई, त उहो तव्हां जेकॾहिं अप्लाई कयो था PhD जे लाइ, त उन लाइ रिसर्च प्रोपोज़ल लिखिबो आहे। त रिसर्च प्रोपोज़ल कीअं लिखिजे, उनखे कीअं, छो त तव्हांखे जी दाख़िला रिसर्च प्रोपोज़ल ते थींदी ऐं ॿियो तव्हां खां को ॿाहिरि रहंदड़ को बि प्रोफेसर, मतिलबु मां जंहिं कैपेसिटी में आहियां, उहो तव्हांखे एक्सेप्ट करे त मां हिन जी रिसर्च खे सुपरवाइज़ कंदुसि। त इहा समूरी मदद मां दिलि सां पंहिंजी उन्हनि सभिनी उनखे सियासत वारे दौर में हिकिड़ियूं शयूं कयूंसीं, हाणे वरी हिन सेक्टर मंझि बि उन जज़्बे सां उनजी मदद कजे। त हिकिड़ो त उहो PhD जे लाइ उन में उहो थियनि, जॉब जे लाइ जेकॾहिं कंहिंखे का वधीक इंफॉर्मेशन खपे थी पई, भली खणी मुंहिंजी फील्ड न बि हुजे, त बि मुख़्तलिफ़ क़िस्म जे कंहिं ॿियनि सेक्टर्स मंझि, हेल्थ केयर जे ॿियनि सेक्टर्स मंझि बि मां उनखे गाइड करे सघां थो पियो। उनखां पोइ उते अचण में, रहण मंझि, रहिजे कीअं, उथिजे कीअं, उते जॉब्स रही करे शागिर्द थी करे के कीअं ॻोल्हजनि पार्ट टाइम, त उन्हनि में बि उन्हनि जी मदद करे सघिजे थी। हिकिड़ो इहो एस्पेक्ट आहे। ॿियो एस्पेक्ट, असांजा मुख़्तलिफ़ दोस्त हिते जेके PhD कनि था पिया, त हितां जे हर माण्हू खे जेको PhD करे थो, PhD थीसिस जमा कराए थो पियो, त उन्हनि में हिकिड़ो फॉरेन उनजो एग्ज़ामिनर हूंदो आहे, एवेल्यूएटर हूंदो आहे। इहो हायर एजुकेशन कमीशन जी हेक वारनि जी रिक्वायरमेंट, तव्हां ख़बर आहे, रिक्वायरमेंट हूंदी आहे। उन में उहो वीचारा हिते दोस्त असांजा बदकिस्मत सां फाथा पिया हूंदा आहिनि। हिकु त ॿाहिरां को माण्हू मिलंदो कोन्हे जेको उनखे करे, या कंहिं अंग्रेज़ जे वर चढ़ी वई त अंग्रेज़ तमामु सख़्तु आहे, उनजी पंहिंजी शद मद कढंदो पोइ उतां, या त माण्हू जी थीसिस फेल थी मोटी थी अचे, पास नथी थिए, या यको रुली थी वञे, या किन खे ख़बर बि न त आउं काॾे मोकिलियां। त मां हेक जो हायर एजुकेशन कमीशन जो एप्रूव्ड सुपरवाइज़र बि आहियां PhD कराइण जे लाइ बि, ऐं फॉरेन एग्ज़ामिनर बि आहियां। त मूं वटि हींअर बि कायद अज़म यूनिवर्सिटी जूं, कराची यूनिवर्सिटी जूं, सिंध यूनिवर्सिटी जूं तमामु घणियूं थीसिस काफ़ी सालनि खां उहे अचनि थी पियूं। त पोइ एज़ अ फॉरेन एवेल्यूएटर उन दोस्तनि जी कुझु मदद थी वेंदी आहे, त घटि में घटि उहे फेल त न थियनि, त पंहिंजी कुझु उनजी महिनत बि शामिलु हूंदी, त महिनत बि उनजी रागा न वञे। पर जेकॾहिं उन में के कमियूं बेशियूं आहिनि, त उहे एवेल्यूएशन में उहे सॼियूं तफ़सील सां, आउं 2 सिटूं न लिखंदो आहियां, 4-5 सुफ़ा लिखंदा, त जीअं उन में सिखनि ऐं सम्झनि या अॻिते जे लाइ पंहिंजे कैरियर खे कनि। त इहा बि अपॉर्चुनिटीज़ आहे, त मां उन में बि दोस्तनि जे लाइ मददगार थी सघां थो, जिन जूं PhD थीसिस इन इंतज़ार में आहिनि, त एवेल्यूएशन जे लाइ। अच्छा, हिकिड़ी त तव्हांजी मदद आहे, तव्हांजी एक्सपर्टीज़, आई होप त असांजा जेके यंगर जेके व्यूअर्स आहिनि उहे हिन पासे ते ध्यानु बि ॾींदा। हिन वक़्तु मेडिकल फील्ड में या जनरली ॾिसिजे, कहिड़े एरिया में, कहिड़े साइट्स ते वॾे पैमाने ते अपॉर्चुनिटीज़ निकिरनि थियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, एमर्जिंग टेक्नोलॉजीज़, IT, उन में तमामु तेज़ी सां सॼी दुनिया में तरक़ी आई, बिल्कुलु। त सभ खां जेको तेज़ीअ सां डेवलप थींदड़ कहिड़ो एरिया आहे जो सिंध जा नौजवान जेके पासे ॾे ध्यानु ॾियनि? हाणे हिन में सभ खां पहिरियों मां चवंदो आहियां जेको पंहिंजो हिकु जंहिंजो शौक़ु हुजे, स्टूडेंट जो कहिड़ी बि लेवल ते, मास्टर बैचलर्स ते हुजे, मास्टर्स ते PhD, पंहिंजो शौक़ु हुजे। जेकॾहिं शौक़ु कंप्यूटर में आहे त असां हुनखे धिके मुके न मोकिलियूं, पाण हुन में वञे। जेकॾहिं कंहिंजो कंहिं हेल्थ में आहे, इंजीनियरिंग में आहे, सोशोलॉजी में आहे, साइकोलॉजी में, असल में एरिया सभी सुठियूं आहिनि, पर ज़ाहिर AI जो रोल तमामु घणो आहे। ऐं मेडिकल जी खोड़ सारी रिसर्च AI सां एसिस्टेड बि आहे। जीअं असां कोविड में हुयुसि, मां पब्लिक हेल्थ जो माण्हू आहियां,
त कोविड में उहो कोविड अॻिते कीअं वधंदो, किथे किथे असां मॉडलिंग कईसीं। बेसिकली असां AI जी मदद सां हुनजी मॉडलिंग कईसीं त किथे हुन जूं पंहिंजो कोविड कीअं स्प्रेड थिए थो, कहिड़नि मुल्कनि में हाणे वधीक वधंदो, हुनजो इलाजु कीअं कजे। त हिकिड़ो AI जी टेक्नोलॉजी आहे। साइकोलॉजी जी बि खोड़ सारी एरियाज़ आहिनि जिन में माण्हू क्लिनिकल साइकोलॉजी तरफ़ वधी सघे थो। पब्लिक हेल्थ में बि जॉब्स तमामु घणा आहिनि, टीचिंग खां वठी जे करे WHO यूनिसेफ खे तव्हांखे पब्लिक हेल्थ जी डिग्री थी खपे, त उनजो बि स्पेक्ट्रम मतिलबु कंज़प्शन तव्हांजी वधीक आहे डिग्री खां पोइ। तव्हांजी इम्प्लॉयबिलिटी जंहिंखे असां चऊं था, नौकिरी मिलण जा मौक़ा उन में तमामु उन में बि घणा आहिनि, जेकॾहिं कोई हेल्थ सां रिलेटेड आहे त। बाक़ी हाणे ज़ाती कंहिंजो बि जेको हा जेको शौक़ु हुजे। डॉक्टर साहब ॻाल्हियूं त घणियूं आहिनि, जेकॾहिं अञा वरी खोलींदुसि त 40-50 मिंट ॿिया वठी वेंदासीं, पर अॼु जी ॻाल्हि में एतिरो ई। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। हा हा आई होप त जॾहिं बि पाकिस्तान विज़िट कंदो हा हा त असां का न का शइ तव्हांजे लाइ ज़रूरु ॻोल्हे वठंदासीं। थैंक यू। हा हा न न महिरबानी आहे। तव्हांजूं वाक़ई इहो आहे त ॻाल्हियूं तमामु काफ़ी हुयूं, काफ़ी जेके रहिजियूं पंहिंजो अञा पढ़ाई जे हवाले सां, हेल्थ जे हवाले सां इन में हुयूं। तव्हां जेल ते मूंखे काफ़ी कुझु पुछा ॻोछा अॼु ई पुछा घणी कुझु पर करे रहिजियूं, पर हुन तमामु घणियूं, छो त हुन में वॾा जेके हिकिड़ा ड्रग माफ़िया वारा हुया उहे बि हुया। दाऊद पठान मंदरु हुयो, इहे अञा कुझु रहिजी वयूं जिन जे अंदरि बि जेल में बि कारोबार हलंदो हुयो। अञा ताईं आओ जेके टाइप ॻाल्हियूं ॿुधण लाइ बिल्कुलु तयारु आहियां। दाऊद हो अंदरि उन सां दाऊद बिल्कुलु मूंसां मुलाक़ात थी। दाऊद पठान जो ॿाहिरि कारोबार हलंदो, अंदरि कीअं हलंदो हुयो उहो सॼो तफ़सील तव्हां लिखंदुसि किताब में, पर अंदरि बि हुनजो उहो कारोबार ठुप बंदि न थियो, अंदरि बि हुनजो कारोबार अञा वधीक हलियो। ऐं कीअं हलियो ऐं कीअं जेल इंतज़ाम जी मदद सां हलियो उहो बि हुयो। असलम तेली जंहिंजे करे खोड़ सारा माण्हू कचो शराब पी, त उहो बि अंदरि हुयो, उहो हुयो। उन खां पोइ कंहिं वक़्त में रूसी हिकिड़ा ड्रग माफ़िया वारा हुया जेके जहाज़ उतां हाईजेक करे कराची में लथा हुया 80s में, शायदि 86-87 में। उहे 4 ॼणा जेके रूसी हुया उहे बि जेल जे अंदरि हुया। उन्हनि मूं वटि 2 ॼणा मुस्लमान थिया, छो थिया उहो बि किसो कहानी आहे। ऐं उहे जेल जे अंदरि बि वरी हुननि खे असां वारा माण्हू हिते चर्च ऐं आफ़रीन ते लाथो, उहो वरी अंदरि वुडका ठाहींदा हुया ऐं उहा खपंदी हुई। सो इहे किसा बि काफ़ी आहिनि। त जेल जी मूं सवेर तव्हांखे चयो हिकिड़ो वॾो अंदरि जहान आहे, हिकिड़ो बिल्कुलु मुकमिल शहर आहे। सो बहरहाल बि तव्हांजी महिरबानी, पर ॾाढो सुठो थियो। ऐं मां चाहींदुसि त तव्हांजे तरफ़ सां ऐं तव्हांजी महिरबानी जो तव्हांजी मार्फत मां जेकॾहिं कंहिं नौजवाननि ताईं पहुचां, ख़ासि करे हुनजे एकेडमिक कैरियर खे ठाहिण जे लाइ, असां जे ॾुखियाईनि मां गुज़रियासीं उहो ॾुखियाईनि मां न गुज़रनि, हुननि खे थोरो सवला दग मिलनि त उहो अॻिते वधनि। महिरबानी, थैंक यू। इजाज़त वठूं था, डॉक्टर गोरखा वरी मिलंदासीं।